नाज़िम की तरफ अवां खे ॿुधाईंदा हलूं त टंडोॼा में 24 कलाकनि दौरान कोरोना जो हिकु ॿियो केस ज़ाहिर थी वियो आहे। रूरल हेल्थ सेंटर में अखियुनि जो माहिर डॉक्टर कोरोना में वठिजी वियो आहे। अखियुनि ॾंद छाती लाइ क़ाइम सेंटर खे सिहत खाते सील करे छॾियो आहे। कोरोना वायरस सबबि मुतासिर डॉक्टर खे आइसोलेट कयो वियो आहे। सील थियल सेंटर जी समूरे अमले जूं टेस्टूं अॼु कयूं वेंदियूं। अहम ख़बर है अवां खे अपडेट कंदा हलूं त टंडोॼा में 24 कलाकनि दौरान कोरोना जो हिकु ॿियो केस ज़ाहिर थियो आहे। रूरल हेल्थ सेंटर में अखियुनि जो माहिर डॉक्टर कोरोना में वठिजी वियो आहे। अखियुनि ॾंद छाती लाइ क़ाइम सेंटर खे सिहत खाते सील करे छॾियो आहे। कोरोना वायरस सबबि मुतासिर डॉक्टर खे आइसोलेट कयो वियो आहे। सील थियल सेंटर जे समूरे अमले जूं टेस्टूं अॼु कयूं वेंदियूं। आखिर कोरोना के हवाले से अपडेट कंदा हलूं तो टंडोॼा में 24 कलाकनि दौरान कोरोना जो एक ॿियो केस ज़ाहिर थी वियो आहे। रूरल हेल्थ सेंटर में अखियुनि जो माहिर डॉक्टर कोरोना में वठिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं टंडोॼा मां आवाज़ टीवी के रिपोर्टर अज़हर लोची सां। जी अज़हर, कोरोना वायरस के लोकल ट्रांसमिशन केसेस में घटिताई न अची सके। हैदराबाद बेराड़ी में ॾींहों ॾींहुं लोकल ट्रांसमिशन केस वधण लगा आहिनि। काल सुबुह जेको आहे शेख विरकियो में औरत के कोरोना वायरस पॉजिटिव अची उनखां पोइ काल रात पुलिस एहलकार जेको ज़र यूनिवर्सिटी के मुख़्तलिफ़ एहतजाज में जेको आहे उहो उते ड्यूटी सर वेंदो उन खे काल रात टेस्ट पॉजिटिव अची वियो आहे। अॼु वरी जेको आहे सिविल अस्पताल जी जेकी अखियुनि छाती ऐं ॾंदनि वारी जेकी क्लिनिक आहे उन में जेको आहे अखियुनि जे माहिर डॉक्टर खे जेको आहे कोरोना वायरस टेस्ट पॉजिटिव अची आहे। जंहिंखां पोइ अस्पताल जेको अमले में जेको आहे थरथलो मची वियो आहे। हिन वक़्तु सिहत खाते जी टीम जेको आहे उनखे आइसोलेट करे छॾियो। उनखां पोइ हिन वक़्तु सिहत खाते जी टीम क्लिनिक खे सील करण खां पोइ जेको आहे मरीज़नि खे अचण वञण जेको आहे न पियो ॾिनो वञे। हींअर शहर में थरथलो मचियल आहे। उनखां पोइ शहर में जेको आवाम जी पीढ़ी लॻल आहे। शहरी जेके आहिनि कोरोना वायरस ते SOP ते अमल नथा कनि जंहिं सबबि कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो थी सघे थो। जी अज़हर, वरी मेहरबानी अवां जी आगाह करण लाइ। नाज़रीन अवां खे ॿुधायूं त टंडोॼा में 24 कलाकनि दौरान कोरोना जो हिकु ॿियो केस ज़ाहिर थियो आहे जंहिंजो सबबु आहे त शहरी एहतियात नथा कनि ऐं कोरोना वधीक फैलण जो ख़दशो आहे।